चाची ओ मिचड़ी चाची भली चाची हिकड़ा कम खई करेसी एडी तो चमचाखोरी तो करे कम करेसी केड़ो कम चाची ॾाढा दुआई करे सही ॾाढा दुआई क्योंकि मैं तू अम्मा दा पिटियला मेकू दुआ का असर ही कान करेसी पर चाची मैं तेकू दुआ करे सा एडा असर तेकू थी जी जो हाय हाय हां वाह वाह वो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह दुआ कर खबर तो पे तो तुझी दुआ में केतरो असर आ दुआ ये मुफ्त दी तुलाइए पहलू मेरा कम थी वन खपे केड़ो कम थई बुधाए ब चाची खेरा कने मेकू रहमत दा संग घिन दे न छा चाची शादी कदी आई तू तोबा हाँ चाची कुदरत वाला रसाऊं वो तो असली कहानी बैठा थी मन इवे ठा पवे दिस वरी यह गाल न कजा जेकॾहिं इहा ॻाल्हि मूं खैरा सां कई न त मूं तो सां गॾु मुंहिंजा बि जुंडा पटे छॾींदी आ न चाची न खैरा ते कुछ भी कान खेसी यो ढोलू दा ते न वाजदा है है अंधा इने छोरी जो मुड़सग में ही वेठल आ तोखे खबर काने छा चाची वो मर खप गया हदे ही गल गे रोज वेंदा समय खत में देवण ॾिस मूंखे खौफ तो थे मूंखे खबर आ न तो खैरा ने छोरी जी शादी कॾहिं बि कान कराईंदी मूंखे डप तो थे पहुंचो या ॻाल्हि हुन सां कयां देसी चाची जन्नत है या खैरा में तू संग देसी एक दी गानी पई ओ मैला थुला बिरा मोलू ही दे पोयू वनी जे कजाटा मोलू त हूं शादी कर गया पीछे मैं बंदूक घिनसा बंदूक साईं सब बने ही कुमरे था वारे ते मरे सावे केर खत मां कोंदे सवे छा तू असा के पूरो कंदे वडो दादागीरा इहो तो बुधाए बंदूक अथई किताणी दे चाची एमल में कमांदा ऐ सब करे पहलू ई कमाई जो बंदूक गिनसा बंदूक पीछे 6-7 कारतूस गिनसा पीछे देखा किए कहीं पे खेरा में को संग देंदी रहमत दा कुछ भी करी ढोलू पर गाल बुझ तुझी असल कान ठंदी हा मेरी ठसी चाची मेरी ठसी जे कदे मेरी ठंदी नहीं ना पीछे ढोलू राज को रोलू तू थागु को न छोड़े सा बस बहादुर खाना में हालार खाना सा ॻाल्हाया हाणे जेसि ताईं का फैसले जी तारीख़ रखिजे तेसि ताईं तव्हां असांजे मथां हिकिड़ो कुर्ब कयो पंहिंजे हमराहनि खे झले छॾियो त तेसि ताईं ख़ामोश रहनि जेसि ताईं फ़ैसिलो थिए जेको नुक़सान न थी सघे दिलावर खान सिर्फ़ तव्हांजे ई करे दिलावर खान हालार खाना दिलावर खाना फैसले जो चई मुखे रहाए पोया मुझे हमराहन ते वार कराई छो हालार खाना छो मुझे हमरा हकीम खे बहादुर खान जे माण्हुनि मरणी करे छॾियो आहे ऐं मूं हुनखे अस्पताल दाख़िल करायो आहे पर बचण जी का बि उमेद कोन्हे हालार खाना जेसि ताईं ॻाल्हियूं थियनि तेसि ताईं ॿई धुरियूं आज़ाद हूंदियूं आहिनि तव्हां यकीन ॼाणो त हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे खणी जो तव्हांजो हथ न हुजे दिलावर खान पर तव्हां मूंखे ॻाल्हियुनि जो चई थधो करे छॾियो ऐं बहादुर पोयां मुंहिंजे हमरा ते वार करे वियो हाणे मां फ़ैसिलो कंदुसि मां पाण फ़ैसिलो कंदुसि हालार खान छा चई दिलावर खान हालार छा चयो बहादुर खान तुंहिंजा हमरा वरी वञी नुक़सान करे आया इन करे हालार खान फैसले खां फ़िलहाल इनकार करे छॾियो आहे तव्हां मथां ज़ोर नाहे दिलावर खान तव्हां मथां ज़ोर नाहे तव्हां कुझु वक़्तु पासीरा थी वञो उन्ही खां पोइ जेकॾहिं हालार खान फ़ैसिले वारण लाइ रीहूं करे तुंहिंजे कदमनि में न आयो
त पोइ मूंखे चइजांइ, मूंखे। मां ॼाणा थो बहादुर खान, मां ॼाणा थो त तव्हां हालार खान खां वधीक हैसियत रखो था, ताक़त बि रखो था। पर ॾिसो, अजायो रत वहाइण मुनासिब रहंदो। यार बहादुर खान, यार असां माण्हू आहियूं मोहबती। यार माण्हू तव्हां था मारियो, लिंग मुंहुं जा था कंडारजन। बहादुर, तव्हांजे झेड़े में केॾा घर बर्बाद थिया आहिनि न, कॾहिं सोचो अथव? यार हाणे बस कयो। इहा रत जी रांदि बंदि कयो इहा रत जी रांदि। त यार को ग़रीब सुख जो साह खण। यार हू पंहिंजे बच्चनि लाइ का रोज़ी कमाए सघनि। भव खां वीचारा मज़लूम ऐं ग़रीब माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरनि कोन था। ऐं जो उन्हनि खे बुख तंग थी करे हू पंहिंजे मासूम ॿारनि जे पेट ॾे ॾिसनि था त मजबूरन शहर जो रुख कनि था। त शहर पहुचण खां अॻु में तव्हांजो बंदूकूं हुननि जे मौत जो इंतज़ार थियूं कनि। मौत जो। बहादुर खान, तव्हांजो बंदूकूं पंहिंजी प्यास ओझण लाइ ग़रीबनि जे रत जा नार वहाए छॾनि थियूं। नार। केसिताईं ग़रीबनि खे हिन चकीअ में पीअंदा रहंदो? केसिताईं? बहादुर यार हाणे बस कयो यार, रत जी रांदि बंदि कयो। बंदि कयो न बारूद जी बाहि खे बहादुर खान। ख़त्म कयो या बारूद जी बू हिन धरतीअ तां। असांजा ग़रीब बबू जो मारो कुझु सुख जो साह पटनि यार। हाय अल्लाह अकबर। छा त असांजी सिंध हुई। असां छा त हुनखे बणाए छॾियो आहे बहादुर खान? छा बणाए छॾियो आहे? दिलावर खान, मां तव्हांजो ऐं तव्हांजी मोहबत जो क़दुरु थो कयां ऐं मञा थो त तव्हां पंहिंजी जनम भूमीअ जा सचा आशिक़ आहियो। पर यार असां बि त पंहिंजी हिन सिंध अमड़ जा दुश्मन न आहियूं। पर मां पाण ई तो जियां मोहबत जो बिज पोखण पे चाहियो। पर हिन मोहबत जे बिज खे ज़हरे आलूदा पाणी ॾियण वारो इहो हालार खान आहे। हालार खान। बहादुर खान जॾहिं हथ जूं 5 ई आङुरियूं बराबरि न थियूं थी सघनि त यार असां सभिनी जा ख़्याल बराबरि कीअं थींदा? पर हथ जे उन ॾींहुं 5 आङुरियुनि मां कंहिं नंढी या वॾीअ खे कटे उछल पत न आहे बहादुर खान। उन सभिनी खे गॾु खणी हलणो आहे। गॾु। इन्ही करे बहादुर खान, इन्ही करे चवां थो त कस्सो ऐं पको गॾु खणी हल। मां मञा थो त कस्सो पंहिंजे कोताहिनि खां मुड़ंदो कोन, पर साण हूंदो त उन जे कोताहिनि में फ़र्क़ु ज़रूरु ईंदो। ठीकु आहे दिलावर खान, तव्हां हालार खान खे राज़ी करे वठो। मां तयारु आहियां। महिरबानी बहादुर खान, महिरबानी। मां हालार खान वटि वरी वेंदुसि, 100 चक्कर वेंदुसि ऐं हुन जेका बि फ़ैसिले जी तारीख़ ॾिनी ऐं मां वरी अची तव्हांखे आगाह कंदुसि। बहादुर खान, मां वधि में वधि कोशिशि कंदुसि त फ़ैसिलो ॾींहं ॿिनि जे अंदरि ई थिए, छो त वधीक ठर थींदी त नुक़सान वधीक थींदो। मां हिकु ट्रिक सोची आहे, जेकर तूं चाहीं न त पोइ मां उहे कयां। कहिड़ी ट्रिक बाबा?
न बाबा न, इन करण सां ज़ीनत बदनाम थींदी। बाबा इहो इल्ज़ाम तो मथां बि लॻंदो ऐं तूं बि ज़ीनत सां गॾु कारो करे मारियो वेंदे। ओए मां छा कयूं जीअं मूसा जो कमु जल्दी तमामु थी वञे। मां चाहियां थी त लाॻीतो ॾींदा रहूं मूसा खे ज़हर ऐं पुलिस में नालो ज़ीनत जो था लिखाए छॾियूं। मरी वियो न त पुलिस में नालो ॾींदासीं ज़ीनत जो। जेकॾहिं बची वियो न त मूसा जा कन भरे सॼो इल्ज़ाम हणाईंदासीं ज़ीनत जे मथां। जे अगरि ज़ीनत हिन हवेलीअ मां तड़जी वई न त समूरो इल्ज़ाम असांजे मथां अची वेंदो। हा मां, हा बिल्कुलु, इहा बि तुंहिंजी ॻाल्हि सोराना सही आहे। इन्हीअ लाइ त चवां थी त कुझु अहिड़ो सोच त हिन कारीअ जी मुंडी बि मरोड़ियूं ऐं इल्ज़ाम बि असांजे मथां न अचे। अम्मा हाणे ईअं ई कर, ज़ीनत जे मथां कुझु अहिड़ा इल्ज़ाम जे मूसा ख़ान खे पक थी वञे, ॼण ईअं लॻे त असुल दुश्मन इहा ई अथसि। उन खां पोइ ॾियो लाॻीतो मूसा ख़ान खे घुमरी। हा बाबा ईअं ई बि कयां। मूसा ख़ान खां पहिरियां ज़ीनत जी ज़िंदगी ज़हर था बणायूं। बाबा मूसा ख़ान लाइ जेका बि शइ तयारु करिजे अहिड़ो को नमूनो कर जंहिंमें या त लूणु वधीक हुजे या त मिर्च। बाबा जीअं हर शइ खणी ईंदड़ मूसा उनजे फेराए मुंहं में हणे। बाबा लूणु मिर्च त छा, जेकॾहिं काई बि शइ ज़ीनत खणी ईंदी न त उन में मां ज़हर मिलाईंदा ऐं मूसा वञी थींदो अलाह खे प्यारो। पोइ सॼी मिल्कियत ऐं दौलत थींदी पंहिंजी। भल चए दुनिया भला सालू तो जाबा शीन मरे द्रब न चरे जी चरे उपट मरे। आमदो बेखबर ये सब बच्चे ही निकल गया, बच्चे ही निकल गया। ॾिसो त केतिरो था बचनि मजू खां, छो त मौत जो ॿियो नालो मजू आहे। मजू ऐं मजू कंहिंखे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो कंहिंखे माफ़। दिलावर खान फैसले लाइ वते थो भॼंदो। इन खां पहिरियां जो दिलावर खान फैसले लाइ असांखे राज़ी करे विझे, अहिड़ी त बार जो बहादुर खान जा माण्हू ॻोठ खां निकिरण बंदि करे छॾनि ऐं बहादुर खान जे पेरनि ते किरी हथ जोड़े उनखे चवनि त अॼु ई ठाह कर ऐं बिना ॻाल्हियुनि जे ठाह कर। रेसा हकीम जी ख़बर जो अञा ताईं को होश कोन अथसि। भला बची वेंदो? हयाती हूंदसि त छॾे कोन वेंदो ऐं डॉक्टरनि बि चयो आहे त हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। रेस जेकॾहिं हयाती आहे न त माण्हू बमनि जे मुंहं में बि बची थो अचे। हकीम लाइ परेशान न थी मजो, तूं वञी बहादुर खान जो बिलो कर। अॼु या सुभाणे मूंखे हकीम जे पलांदे में बहादुर खान जा 3-4 माण्हू मारे ॾे। पोइ चवंदोसि आहे त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू रेस 2-3 छो पूरो दर्जन तो मारे छा दर्जन। तुंहिंजे बात त छा, पर ॻोठ जे हर माण्हूअ जे बात त सिर्फ़ु इहो ई हूंदो। मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ न आहे कंदो, न आहे कंदो कंहिंखे माफ़।